वाणको ॿार बि नफ़े जी लालच में धकु खाईंदो आहे। दोस्तो, हिकिड़े वाणे जो छोकिरो चाकीअ खां तेल जी दखी 8 आने में वठी मथे ते खयूं दुकान ते थे आयो। रस्ते में हिकिड़ी सोने जी अशरफी नज़र आयसि। दिल में चई त जेकॾहिं झुकी अशरफी खणंदुमि त घणा मालिक थी पवंदसि। अशरफी बि छॾणी नाहे। इहो पूर पचाए खणी पाण खे छॾियईं। मथे ते रखियल तेल जी दखी टुकर टुकर थी वई। तेल हारजी वियो। माण्हुनि जे पहुचण खां पहिरियों हारियल तेल मंझां वाणे अशरफी खणी खीसे में विझी छॾी। आयो वियो खेसि उथारण में लॻी वियो ऐं थियल नुक़सान जे लाइ आथत ॾियण लॻुसि। उन हिंदुअ जो हिकिड़ो दोस्त पिणसि जो नुक़सान ॾिसी दुकान ते पहुतो ऐं छोकिरे हथां पयल नुक़सान खां पीउ खे आगाह कयईं ऐं पुटस जे हॾ रख हुअण जी गिला बि कयईं। उन वाणे इत्मीनान सां ॿुधण बाद चयुसि त ख़ैर आहे, मुंहिंजो पुटु आहे, ईअं नुक़सान न कयो हूंदाई, अचे त खांइसि पुछूं था। एतिरे में पुटस बि तेल जी दखी भरायो दुकान ते पहुतो। पीउ पुट खां रस्ते में किरण जो सबबु पुछियो। पुट खेसि समूरी माजरा करे ॿुधाई। ॿुधण बाद दुकानदार पंहिंजे संगतीअ ॾांहुं ॾिठो ऐं चयईंसि त वाणको ॿार बि नफ़े जी लालच में धकु खाईंदो आहे। मतिलब त होशियार ऐं चालाक माण्हू उहो कमु कंदो जंहिंमें 2 रुपयनि जो फ़ाइदो हूंदुसि, जॾहिं त ॾिसण वारा सम्झंदा आहिनि त नुक़सान वारो कमु कयो अथई। दोस्तो, जे वीडियो अव्हां खे पसंदि आई हुजे त शेयर ज़रूरु कजो।